बिरह जी बहार लगी दर्द बदी अचूं देश वसी पियो बूद बिरह जी बहार लगी दर्द बदी अचूं देश वसी पियो बूद बिरह जी बहार लगी दर्द बदी अचूं देश वसी पियो बूद बिरह जी समुद्र की तिकड़ी सीर समुद्र की लहरन जी ललकार लगी लहरन जी ललकार लगी दर्द बदी अचूं देश वसी पियो बूद बिरह जी बहार लगी दर्द बदी अचूं देश वसी पियो बूद बिरह जी। थरपारकर ज़िले जे 7 तालुक़नि डीपलो, कलोई, छाछरो, नंगर पारकर, इस्लाम कोट ऐं मिठी में बरसातूं पयूं जंहिं बाद सॼो थर सरसब्ज़ ऐं तिल तरायूं भरिजी वियूं आहिनि ऐं सॼे थरपारकर ज़िले में बरसातुनि सबबि भिटुनि साई चादर ओढे छॾी आहे। थरवासी ख़ुशि थी रहिया आहिनि ऐं पंहिंजूं ॿनियूं खेड़े रहिया आहिनि, गाह कढी रहिया आहिनि, साग पटे रहिया आहिनि ऐं भाॼियूं उपाए रहिया आहिनि। थरपारकर में मारूअड़ा वसकारे खां पोइ ख़ुशीअ मां बहिकी उथिया आहिनि जॾहिं त ॿिए तरफ़ मुल्क जी कुंड कुड़छ मां ईंदड़ हज़ारनि जी तइदाद में सियाह थर जे तारीख़ी ऐं सक़ाफ़ती ऐं तफ़रीही माॻनि ते पहुची लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि। थर में दाख़िल थियण सां पहिरीं तारीख़ी क़िले नओं कोट पहुची घुमण बाद अॻिते थर जा नज़ारा ॾिसण लाइ ख़ुशीअ सां माण्हू निकिरनि था। पोइ मिठीअ जी गुॾे भिट ते पहुची राति जे अंधेरे में रोशनियुनि सां सॼे शहर जा नज़ारा ॾिसनि था जंहिं बाद थर जूं समूरियूं हुस्नाकियूं ॾिसण लाइ नंगर पारकर ऐं कासबो जो माण्हू सफ़र कनि था। असांखे तमामु सुठो लॻो, जाम मज़ो आयो थर में। अॼु में बारिश बि पई, उन करे असांखे जाम मज़ो आयो। असां वॾी भिटनि ते चढ़ियासीं, हाणे हिते इंजॉय करणु आया आहियूं। असां हैदराबाद खां आया आहियूं, असां मिठी आया आहियूं, असांखे एॾो मज़ो पियो अचे हिते ईअं इंजॉय पिया कयूं जाम। असां बहुत अच्छा मौसम है, बहुत अच्छा लगा बारिश के बाद में। पहली मर्तबा ही आए इधर, पहले नहीं आए थे, पहली मर्तबा ही आए तो बहुत अच्छा लग रहा है। बच्चे भी एंजॉय कर रहे हैं, बड़े भी कर रहे हैं। असांखे बहुत सुठो मज़ो आयो। असीं जुॾे खां आया आहियूं इन जे लाइ घुमणु इंजॉय करणु, असांखे ॾाढो मज़ो आयो हिते। साईं बरसाति खां पोइ थर ईअं थो महसूसु थिए ॼण त हिकु रंग निकिरी पिया आहिनि त कुदरत जा ऐं हर तरफ़ हरियाली हरियाली आहे ऐं वणंदड़ नज़ारा आहिनि। हूअं बि सिंधी में चवणी आहे त वसे त थर न त बर, ऐं वसण खां पोइ निहायत ख़ूबसूरत थी थो वञे। रौनक लॻी पई आहे, ॾाढी सावक ई सावक लॻी पई आहे। कारूंजर जबल ते वियासीं ऐं तमामु घणो मज़ो आयो ऐं इस्लाम कोट घुमियासीं ऐं नंगर पारकर घुमियासीं, जेको उमरकोट घुमियासीं, अॼु वरी मिठी आया आहियूं। तमामु रौनक सुठी लॻी पिया। तव्हां ॾिसो पिया, नज़ारो ॾिसो पिया, अलाह जी कुदरत आहे, पंहिंजी सुहिणी सिंध केॾी ख़ूबसूरत आहे। उहा थर में अची ख़बर पए थी त थर छा आहे। तमामु सुठो आहे, हिते इंजॉयमेंट कनि पिया माण्हू, तमामु सुठी ॻाल्हि आहे। अहिड़ा मौक़ा हुअणु घुरिजनि, अलाह जे तरफ़ां हे थिया आहिनि, हे इंसानी तरफ़ां कोन्हे थिया, हे अलाह जी तरफ़ां थिया आहिनि, जेके अलाह साईं इन जाइन ते इन जंगल में मंगल करे माण्हुनि खे ज़िंदगी जा हिकिड़ा सुठा मौक़ा फ़राहम कया आहिनि। तमामु ख़ूबसूरत लॻो आहे, जाम मज़ो आहे ऐं तमामु असांखे घणो वणियो, असांखे तमामु सुकून आयो आहे ऐं भलो आहे, असांखे बहितरीनु लॻो। असांजी दिलि चयोसीं अञा ताईं बि हिते घुमूं। आया आहियूं, अॻु में बि थर ईंदा रहंदा आहियूं। बहरहाल हिल साल बरसातूं पवण खां पोइ थर जी ख़ूबसूरती कुझु वधीक वई आहे, जंहिंसां तमामु ॾाढो मज़ो घुमण आहे। असीं ॿारहें बजे हिते घुमण आहियूं, तमामु ॾाढा ख़ूबसूरत मंज़र ॾिठा अथऊं। गाह बि जाम थिया आहिनि, पाणी बि जाम आहे। हिते जा माण्हू बि तमामु हाणे कुझु ख़ुशहाल ॾिसण में पिया अचनि, छो जो हिते गाह कखपन थियो आहे, माण्हुनि जो माल बि हिते ख़ुशि आहे ऐं असांखे ॾाढो तमामु मज़ो आयो आहे। इंजॉय कंदा रहंदा आहियूं। असीं तक़रीबन ख़ासि करे हिते ईंदा आहियूं, हिल साल जहिड़ो मज़ो आहे अहिड़ो पहिरीं कॾहिं बि न आयो आहे। हूँ बि जेको सिंध में तमामु प्यारे खां प्यारी जेका जॻह आहे, सा बरसातनि जी रौनक में असांखे तमामु प्यारो लॻे थो। थर जॾहिं बरसाति पए थी त मारूड़ा झर झंग साओ ऐं हर तरफ़ गाह साओ थिए थो वञे, भिटूं साओ थियूं वञनि, शहर में रौनक अची वञे। पूरी सिंध खां जेके माण्हू अचनि था, जेके कवरेज कनि था, उहे बि असीं जेके ख़ासि तौर ते असीं मिठी में अचूं था।
मिठी में असांखे गुड्डी भिट ते जेको मज़ो थो अचे हिते पूरी दुनिया अची लहे थी। पर असीं गवर्नमेंट खां हिते जे आला अमलदारनि खां अञा ॿी बि घुर था कयूं त हिन खे जेतिरो थी सघे थो अञा बि हिन ते स्टॉल लॻाया वञनि। ॿारनि नंढड़नि जा जेके आहिनि रांदीगा या झूला आहिनि, पार्क ते बि को बि नज़रसानी कोन कई पई वञे। उन करे असां हिते जेको आहे मालवंद ॾिठासीं, मारू ॾिठासीं, जेको साबकाण ॾिठीसीं भिटनि ते। हूं असीं ईंदा वेंदा रहंदा आहियूं, पर जेतिरो हींअर मज़ो थियो आहे जेको हींअर साबकाण भिटनि ते थी आहे ऐं घरनि में थी आहे। असीं चऊं था त पंहिंजे हीउ बि हिकिड़ो असांजो मुल्क आहे। असीं चवंदा हिन मुल्क में राति ॾींहुं रहिया पिया हुजूं ऐं असीं वञूं बि न पंहिंजे मुल्क देश में। छो त हिते ॾाढो जेके आहिनि से सिंध जा माण्हू आहिनि माल कायो था अचनि हिते। थर तमामु सुठो लॻो आहे बरसाति में ऐं मौसम तमामु सुठो आहे ऐं थर जा नंढा फसल इहे खुंबियूं मरीड़ा ॿिया इहे बि तमामु सुठा आहिनि ऐं माण्हू तमामु ख़ुशि आहिनि ऐं बूंदाबांदी हली रही आहे। हिन साल बरसातूं मौसम ते पियूं आहिनि जेके ज़रूरत आहे उन अंदाज़ में पियूं आहिनि। तमामु फस्ट क्लास हिकिड़ो माहौल आहे, मौसम भली आहे। साई चादर ओड़े जेको आहे उन लाइ ॿाहिरियां टूरिस्ट वग़ैरह अचनि था। थर जो आम माण्हू जेको आहे उहो बि ॾाढो ख़ुशहाल आहे। हालांकि उनखे इलाही मुश्किलातुनि जे बावजूदि उनखे पोयां ॾुख बि इलाही आहिनि। ॿ टे सालनि जो ॾुकारनि जा जोरियल आहिनि, पर बरसातनि खां पोइ सावक खां पोइ उन्हनि बनियूं आबाद थियूं आहिनि। तंहिंखां बि ॾाढो उनजो रूह आहे, उनजो हिकिड़ो फेस आहे ॾाढो महकियल आहे। बाक़ाइदे कश्मीर जा मंज़र ॾेई रहियो आहे। जीअं त बरसाति पवण खां पोइ हिते काफ़ी विज़िटर्स अची रहिया आहिनि, पर हिते प्रॉपर जेको आहे सो विज़िटिंग पॉइंट न हुअण करे उन्हनि खे ज़रूरु तकलीफ़ थी रही आहे। हिकु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मिठी शहर में हिकु पिकनिक पॉइंट आहे जेको गड्डी भिट आहे। उन खां पोइ किथे बि नंगर ताईं किथे बि का पिकनिक पॉइंट न आहे, न ई को अहिड़ो ख़ासि खाधे पीते जो बि विज़िटरनि लाइ एतमाम कयो वियो आहे। जंहिं करे गवर्नमेंट खे घुरिजे त ख़ासि तौर ते जेके ही मिठी खां सलामकोट में हिकु पिकनिक पॉइंट हुजणु खपे ऐं भालवा में बि जेको असां मारवी जो जेको आहे खूह आहे उते बि पिकनिक पॉइंट हुजणु खपे, जीअं जेके विज़िटर्स अचनि था उन्हनि खे जेको आहे सो उहो फैसिलिटीज़ मुहैया थी सघनि। पोइ थर वठो आहे उन वसण जे करे माण्हुनि खे मक़ामी माण्हुनि खे ज़रूरु उनजी ख़ुशी बि महसूसु थी आहे त बनियूं आबाद थियूं आहिनि, खेत बि आबाद थिया आहिनि ऐं मौसम जेका आहे सही मौसम ते बरसाति वठी आहे। तंहिंजे करे आबादियूं जेको हिन वक़्तु उनजा पन नज़र अचनि था उहे ॾाढा सुठा अचनि था। बदकिस्मती हीअ त जेके बि हिते विज़िटिंग पॉइंट्स आहिनि उन विज़िटिंग पॉइंट्स जे लाइ गवर्नमेंट खे जेके एक्शन वठणु घुरिजनि आहे या उनखे बहितर में किरदारु उनजो अदा थियणु खपे उहो कोन्ह थियो आहे। विज़िटिंग पॉइंट्स या जेके मंदर आहिनि असांजा सकाफ़ती जेके आहिनि उन्हनि जी कंहिं बि क़िस्म जी मरमत कोन्ह पई थिए। उते माण्हुनि खे तकलीफ़ूं पेश अचनि पियूं। हितां खां वठी रोड खां वठी सॼे हवाले सां गवर्नमेंट पंहिंजो एक्शन वठे उहो बि कोन थो वठे। ऐं नंगर पार्कर में पंहिंजो गेस्ट हाउस जेको ॾाढो ज़बरदस्तु ठहियो पियो आहे उहो गेस्ट हाउस ते को बि उनजो कमु कोन्ह थियो। उनजा कमरा आहिनि उहो सॼो हलियो वियो आहे, ईअं फिज़ूल थी वियो आहे। बाक़ी माण्हुनि जेको तकलीफ़ूं इन्हनि जे करे जेको नई सहूलियतूं न हुजण जे करे माण्हुनि खे तमामु वॾी तकलीफ़ थी आहे ऐं माण्हुनि जी रिहाइश जे हवाले सां खाधे हवाले सां उहो थिए। जेकॾहिं गवर्नमेंट उन ते एक्शन वठे ऐं सॼे मामले में थर पार्कर खां वठी नंगर पार्कर जे अंदरि वॾियूं पॉइंट्स आहिनि पंहिंजो साड़दड़ो आहे या इन जे पासे में हिते के उनजे माण्हुनि जे लाइ सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि त आउं सम्झां थो त हीअ वॾी पिकनिक पॉइंट थींदी। मिठी मां सफ़र शुरू करण बाद इस्लाम कोट, भालवा, मारूई जो खूह, गोड़ी मंदिर, नंगर पार्कर जो कारूंझर वारो जबल ऐं ॿिया हद घुमण बाद कारूंझर मां वहंदड़ चश्मनि वारनि नंदियुनि में वेझंदे ख़ूब मज़ो माणीनि था। जॾहिं त उन बाद कासबो जा नज़ारा ॾिसण बाद ख़ुशि थी सयाह वापसि मोटनि था। थर पार्कर में बरसातुनि पवण करे ॾुकार जा मारियल मारूअड़ा बनियूं खेॾण सां गॾु चौपाए माल जो चारो घणो थियण करे बि ॾाढा सराहा ॾिसजनि था। हुस्नाकियुनि ऐं सरायुनि में सराहा थी वियल थरी पंहिंजी ख़ुशी जो इज़हार थर जे सरसब्ज़ भिटुनि ते हमरचो ऐं ॿिया थरी गीत झूंगारींदे करे रहिया आहिनि। रोज़े पाक रसूल जे पलटो पट भरे विजड़ल सावरे विजड़ल
आखिरली फरूके थे तो घराने पधारो तन जोयो आखिरली फरूके मोरे घराने पधारो तन जोयो हाजी रे लाला हाजी रे परदे तन जोयो वसकारे खां पोइ थरवासी ईंदड़नि जो इस्तक़बाल खुंभियुनि मरीड़े साग लुलिर पपूं ऐं ॿियनि सागनि ऐं सवादी खाधनि सां करे रहिया आहिनि। अहिड़ी रीति जिते थर में मुंदाइतनि पयल बरसातुनि करे मारूअड़ा ख़ुशि आहिनि, उते थर जो फितरी हुस्न रखंदड़ मोर पखी समेत ॿिया जानवर पिणु ख़ुशि नज़र अचनि था। थर जा ख़ूबसूरत नज़ारा पसण बाद माण्हू कोहमरी खे बि विसारे वियनि था। हिन वक़्तु थर हिकु हसीन गुलदस्तो बणिजी वियो आहे, जंहिंखे ॾिसण लाइ माण्हू त वॾे अंग में अचनि था, पर थर में तारीख़ी तफ़रीही मागनि ते ईंदड़ सयाहनि लाइ सहूलियतूं न हुजण करे खेनि ॾुखियायूं पेश अचनि थियूं, जंहिं करे घुमी फिरी वरी बि ॻाल्हि सरकारी बेध्यानी ॾांहुं वञे थी। ॾिठो वञे त ॾुकार वारनि ॾींहंनि में त थर जे मारूअड़नि जे मुरझायल मुखनि ते मुर्कू मोटाइण लाइ सरकार पारां कुझु नथो कयो वञे। बीमारियुनि में चुड़ी चुड़ी मरंदड़ ॿारनि खे बीमारियुनि मां चाढ़ण लाइ त उपाव नथा कया वञनि। ऐलानियल कणकूं त गुदामनि में इफ़्तिताहनि जे इंतज़ार में सड़ी वञनि थियूं, पर जॾहिं हाणे सावण 7 रंगनि सींगारनि सां इंडलठी रंगनि में थरियुनि जा अरमान ऐं आसूं ॻोहे मींहं कड़ियुनि जी सूरत में मथनि कड़को कयो आहे ऐं थर जूं भिटियूं सावक जी चादर पाए रक़्स वारो रूप वठंदे नज़र अचनि थियूं, तॾहिं जॾहिं हुस्नाकिन जो को दंगु न आहे, रंगनि रौनकुनि हुजूमनि ऐं पुरलुत्फ़ मंज़रनि ऐं मिड़ाकनि जो को दंगु न आहे, तॾहिं घुर्ज थोरी सिर्फ़ु तवजो जी आहे। ऐं तवजो सिर्फ़ु थर में हाणे इहा घुरिजे त ईंदड़नि लाइ कंहिं रहाइश जो बंदोबस्तु कयो वञे, को विंदुर जो माहौल जोड़ियो वञे ऐं थर खे सवात ऐं कश्मीर कोहमरी ऐं ज़ियारत वांगुरु जेकॾहिं थोरी दीद हिन तरफ़ बि कई वञे त थर बि सियाहती मर्कज़ बणिजी सघे थो ऐं थरी जेके ॾुखनि बुखनि ऐं तकलीफ़ुनि में ज़िंदगी गुज़ारनि था, से पिणु सियाहत खे हथी मिलण करे ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघनि था।